अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा मल्हार जेको आहे सोडे जी ॻाल्हियुनि मथां एतबार करे ऐं जो साथ ॾींदो। छा मल्हार पंहिंजो सभु ॻाल्हियूं सोडे जूं यादि कंदो। छा रेस इज़हार ख़ान बानो खे वरी अगवा कंदो। छा शामिर ख़ान हाणे रुखसार बेगम मथां भरोसो कोन कंदो, उनखे पंहिंजो सजण सम्झे। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो अपडेट वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल नज़र न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार खे हिकु बि ॻाल्हियूं यादि कोन ईंदियूं ऐं सोडा उनखे बार बार सम्झाईंदो तूं इहे ॻाल्हियूं यादि कर, यानी सोडा उनखे सभु ॿुधाए छॾींदो। पोइ मल्हार उन खां इहो पुछंदो त असां वारो दोस्त जेको आहे साले उहो अॼुकल्ह किथे गुम आहे। सोडा चवंदो त साले हिन दुनिया में न आहे रहियो। मुंहिंजे वञण खां पोइ साले उनखे मारे छॾियो। मल्हार तूं उहे मुंहिंजी ॻाल्हियूं यादि करजे तो असां हिते गॾु हुआसीं, मां उहो आहियां तुंहिंजो दोस्त सोडा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस इज़हार ख़ान शमशू खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं मुंहिंजो साथ ॾे त मां इन बानो खे अगवा करे अचां। शमशू चवंदो त रेस इज़हार ख़ान हाणे तूं इन बानो खे कॾहिं बि अगवा करे कोन सघंदे। जॾहिं बि हाणे तूं उनखे अगवा करण जी कोशिश कंदे त शामिर उन विच में पइजी वेंदो। इज़हार ख़ान चवंदो शमशू तूं परेशान न थी, मां शामिर जो कमु तमामु करे छॾींदुसि ऐं उनखे ज़रले वांगे खट बेड़ो करे छॾींदुसि। हू आईंदा यादि रखंदो ऐं मूंसां जहिड़ो करण जी कोशिश कोन कंदो। शमशू चवंदो त रेस इज़हार ख़ान शामिर खे मारण एतिरो सवलो न आहे जेतिरो तूं ॻाल्हियूं पियो करीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शामिर जेको आहे उहो घणो परेशान हूंदो रुखसार बेगम जे करे ऐं उहो रुखसार बेगम खे ॻाल्हियूं कंदे आसिक सां ॾिसंदो त सभु ॻाल्हियूं ॿुधंदो। बहरहाल उते रुखसार बेगम जेको आहे उहे ॻाल्हियूं न कंदो। मतिलबु त रुखसार बेगम शामिर जो मुंहुं मोड़े छॾींदो इन ॻाल्हियुनि जे ज़रिए। पोइ शामिर जेको आहे फिरोज़ ख़ान मथां शक कंदो। फिरोज़ ख़ान खे चवंदो त रुखसार बेगम अहिड़ो न आहे जहिड़ो तो मूंखे ॿुधायो ऐं हू त मुंहिंजे साह लाइ मांदी आहे। फिरोज़ ख़ान चवंदो त शामिर मां तोखे सची ॻाल्हि थो ॿुधायां, अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि मथां एतबार करीं या न करीं। बहरहाल रुखसार बेगम जेको आहे तुंहिंजो दुश्मन आहे, हू तोखे नुक़सान पहुचाइण जी कोशिशि पियो करे, उनजे करे तूंखे हाणे होशियारु थियणो पवंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।